सुप्रीम कोर्ट चयो आहे त लाहौर हाई कोर्ट हिक झटकीअ सां चूंड अमल खे पटड़ी तां लाथो। लाहौर हाई कोर्ट जो हुकुम चूंडूं कराइण में आईनी रंडक आहे। सुप्रीम कोर्ट वाज़े कयो हो त को बि जमहूरी अमल में रंडक न विझंदो। उमेद न्यासी जमहूरी अमल में रंडक विझण जो ज़िम्मेवार आहे। DROs ऐं ROs खे ख़ासि तौर चूंडुनि लाइ मुक़ररु न कयो वियो आहे। मुक़ररु ऑफिसर पहिरियों ई इंतज़ामी ऑफिसर ज़िम्मेवारियूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। सुप्रीम कोर्ट आम चूंडुनि बाबति केस जो लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। उमेद न्याज़ी खे तोहिनी अदालत नोटिस। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी साहब परॾेह रवानो। जस्टिस सरदार तारिक मसूद वक़्ती चीफ जस्टिस तौर कसम खणी वरितो। सीनियर जस्टिस एजाजुल अहसन वक़्ती चीफ जस्टिस सरदार तारिक मसूद खे कसम खणायो। कसम खण वारी तक़रीब में सुप्रीम कोर्ट ऐं लाहौर हाई कोर्ट जे जजनि जी शिरकत। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी गॾियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस सां मुलाक़ात। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त कश्मीर बाबति भारतीय क़दम गॾियल क़ौम जे चार्टर जी भञकड़ी आहिनि। ॾखण एशिया जो अमन वालर कश्मीर सां जुड़ियल आहे। कश्मीर मसइलो गॾियल क़ौम जे ठाराउनि तहत हल थियणु घुरिजे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि मुस्लिम लीग नून जे पार्लिमानी बोर्ड जो इजलास। मरियम नवाज़ इसाक डार समेत सीनियर क़यादत जी इजलास में शिरकत। आम चूंडुनि में भावलपुर जे उम्मीदवारनि जे नाले ते ग़ौर वीचार। किताबों कापियों पर वो लिखी तहरीर जिंदा है। तुम्हारे फूल चेहरों की हर एक तस्वीर जिंदा है। अदू का काट कर रख दे वो शमशीर जिंदा है। बुलाया है हमें जिसने उसे अब हम बुलाएंगे। आखिरी हद तक हम उस दुश्मन को जाएंगे। आर्मी पब्लिक स्कूल पेशावर साने खे 9 साल मुकमल। ज़ख़्म अॼु बि ताज़ा। 2014 में अॼोके ॾींहुं दहशतगर्दनि मासूम ॿारनि खे निशानो बणायो। दहशतगर्दनि जे हमले में शागिर्दनि ऐं उस्तादनि समेत 140 माण्हू शहीद थिया। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ चयो आहे त 9 साल अॻु अॼोके ॾींहं ते दहशतगर्दनि आर्मी पब्लिक स्कूल पेशावर ते बुज़दिलाणो हमलो कयो। इहो अहिड़ो सानियो हो जंहिं सॼी दुनिया खे ॾुखारो करे छॾियो। आर्मी पब्लिक स्कूल पेशावर क़ौम जे असर खे मज़बूत कयो। क़ौम जूं हमदर्दियूं उन्हनि वालिदैन सां गॾु आहिनि जिन जे ॿारनि हिन साने में अज़ीम क़ुर्बानी ॾिनी। पाकिस्तानी क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग खटे चुकी आहे। क़ौम दुश्मन जा मुंहं मुल्क में नफ़रत ऐं नफ़ेड़ पखेड़ण जा तरीक़ा नाकाम बणाए छॾिया। पाकिस्तानी क़ौम दहशतगर्दियुनि जे ख़ात्मे ताईं सिक्योरिटी फोर्सिस सां गॾु बीठल आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां आर्मी पब्लिक स्कूल पेशावर साने जे शहीदनि खे भेटा पेश। संदन ख़ानदाननि सां ॿधियो जो इज़हार। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त मासूम शहीदनि जी क़ुर्बानी ज़ाया न वेंदी। आख़िरी दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जारी रहंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आर्मी पब्लिक स्कूल पेशावर सानियो क़ौमी तारीख़ जो हिकु ख़ौफ़नाक ॾींहुं आहे। हुन रतो छाण जी यादि हर पाकिस्तानी जे ज़हन में अॼु बि ताज़ी आहे। पीपल्स पार्टी मुल्क में दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। 8 फ़रवरी ते कामयाबी ॻाल्हि। सिंध पब्लिक सर्विस कमीशन 2020 जे इम्तिहान में बेक़ाइदगियुनि जी जांच टीम हादी बख़्श करोड़े ऐं मुश्ताक अहमद उॼण खे ॾोही करार ॾेई छॾियो। नौकरियुनि तरफ़ां बरतरफ़। इसराइल जी ग़ज़ा ते जारियत जारी। ख़ान यूनिस में नासिर कॉम्प्लेक्स ते बमबारी। यहूदी गॾियल क़ौमनि जे स्कूल जे भर पासे वारे इलाइक़नि खे बि निशानो बणायो। 33 फ़लस्तीनी शहीद। ख़ांगी TV जो ब्यूरो चीफ ज़ख़्मी ऐं कैमरामैन शहीद। इसराइली फ़ौज जी फायरिंग सबबि 3 यरग़मारी इसराइली बि मारिजी विया। यमन जे हौसी बाग़नि इसराइली वेंदड़ वधीक ॿिनि बहरी जहाज़नि ते हमिलो कयो। सिंध जी ज़मीनुनि जी नीलामी ख़िलाफ़ SUP जे सॾ ते एहतिजाज। कंधकोट, तंगवाणी, धोरे नारे, मांझंद ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो।
लाड़काने में 2 बरहनि जो नींगर खॾ में बुॾी फोत। अरशद खरोस घर ॿाहिरां रांदि खेॾंदे खॾ में बुॾी दमदनीअ हवाले कयो। वालिदैन खे बेहोशी जा दौरा, इलाइक़े में सोग। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसे जे नतीजे में 3 ॼणा फोत। घारे में ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर, नौजवान फोत। पिथोरे वेझो ट्रक जे टक्कर में 1 ॼणो हयाती विञाए वेठो। सुई गैस वेझो रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत। ऐं पर्थ टेस्ट पाकिस्तान फॉलो ऑन जो शिकार। समूरी टीम 271 रन्सुनि ते ढेर। इमामुल हक जी 50, अब्दुल्ला शफीक, शान मसूद, बाबर आज़म, सरफराज अहमद नाकाम। सऊद शकील, फ़हीम अशरफ तोड़े सलमान अली आगा वॾो स्कोर न करे सघिया। कैंगरूज़ तरफ़ां 216 रन्सुनि जी सरसी सां ॿी इनिंग्स जी शुरूआत।